अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 23 मई 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शाहपुर जहानिया में मोरो जे शहीद ज़ाहिद लगारी जूं आख़िरी रस्मूं अदा। हज़ारे माण्हुनि जी शिरकत, क़ौमी सलामी भेटा पेश। लंजार हाउस ते हमले ऐं बाहि जा धार केस दाख़िल, जतोई भाइरनि खे बि नामज़द कयो वियो। मोरो वाक़े बाद SSP नुशरो फिरोज़ संघार मलक बदिली, रिपोर्ट करण जो हुकम। जामशोरे में मोरे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज करण ते 12 सुञातल माण्हुनि समेत 62 ॼणनि ते केस दाख़िल। क़ौमी कारकुन सईद तीवणो खंभिजी वियो। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां खंभिजण वारे वाक़े जी मज़मत। STP पारां कारपोरेट फार्मिंग ऐं तकरारी केनालनि वारे मनसूबे ख़िलाफ़ हैदराबाद में एहतजाजी जलसो मुनक़िद। खिपरे भरिसां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन गमशाद मरी बाज़ियाब। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र मुनवर जसकाणी मथां हमिलो, सख़्त ज़ख़्मी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में क़ौमी शाहराह ते सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतजाजी धरणे दौरान थियल फायरिंग में शहीद थियल नौजवान ज़ाहिद लगारी जी जनाज़े निमाज़ शाहपुर जहानिया भरिसां अदा कई वई। जनाज़े निमाज़ में मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त तनज़ीमनि जे अॻुवाणनि, सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मज़हबी तनज़ीमनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े निमाज़ शिया अॻुवाण अयाज़ क़ौमी पढ़ाई। शहीद ज़ाहिद लगारी जे मढ़ खे क़ौमी झंडे सां सलामी ॾिनी वई। जॾहिं त उन मौक़े ते ज़ाहिद लगारी जे वारसनि जो चवणु हो त कॾहिं बि पोइ ते न हटंदासीं। असां वक़्त जे हुक्मरान खे चऊं था त हीउ सिंधु दरिया मां केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वठनि। मोरे वाक़े खां पोइ पुलिस इंतकामी कार्रवाइनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हुकूमती सतह ते इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। लंजार हाउस ते हमले ऐं बाहि जा धार केस दाख़िल कया विया आहिनि। PP तालके सदर दोस्त अली सोलंगी जी फ़रियाद ते दाख़िल कयल केस में 29 सुञातल ऐं 45 अणॼातल माण्हुनि खे नामज़द कयो वियो आहे। केस में NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, संदसि भाउ मसरूर जतोई, बाज़ मोहम्मद सियाल, एजाज़ लगारी ऐं गाज़ी लगारी समेत ॿिया चर्च ॾींदड़ जवाबदार तौरु शामिल कया विया आहिनि। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त लंजार हाउस ते हमिलो कंदड़ जवाबदार चवंदा रहिया त खेनि ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई, बाज़ मोहम्मद सियाल ऐं ॿियनि जो हुकम आहे त लंजार हाउस खे साड़ियो वञे। हमले दौरान लंजार हाउस में भञडाह कई वई, बाहि ॾिनी वई ऐं मौजूदु मुलाज़िमनि खे धमकियूं ॾिनियूं वियूं। जॾहिं त सिंध हुकूमत पारां बि धार केस दाख़िल कयो वियो आहे। GDA पारां केस जी मज़मत कंदे चीफ जस्टिस खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। GDA जे मरकज़ी अॻुवाणनि डॉक्टर सफ़दर अली अब्बासी, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, सैद ज़ैन शाह ऐं ॿियनि चयो आहे त सिंध हुकूमत मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई ख़िलाफ़ नाहक FIR दाख़िल कई आहे। मोरे में सियासी कारकुननि ते तशद्दुद साज़िश तहत कयो वियो। ज़रदारी लीग केनालनि ख़िलाफ़ तहरीक नाकाम करणु घुरे थी। PP अॻुवाण ज़हनी तवाज़न वञाए वेठा आहिनि। सुप्रीम ऐं सिंध हाई कोर्ट जा चीफ जस्टिस केस जो नोटिस वठनि।
मोरे वाक़े खां पोइ IG सिंध ग़ुलाम नबी मेमण SSP नुशर फिरोज़ संघार मलिक खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जॾहिं त SSP बशीर अहमद बिरोही खे नओं SSP मुक़ररु कयो वियो आहे। ॿिए पासे शहीद ज़ाहिद लगारी जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जो सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो मोरे वाक़े में शहीद थींदड़ ज़ाहिद लगारी जे तॾे ते पहुतो ऐं हुन वारसनि सां ताज़ियत पिणु कई। जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी, वाइस चेयरमैन अशरफ, जनरल सेक्रेटरी अब्दुल फताह चना, डिप्टी सेक्रेटरी जुमन लाखो, ज़िले सेक्रेटरी साजन भैरूमल, इरफान भट्ट कारकुननि सां गॾिजी ॻोठ लगारी बजाराणी पहुची शहीद ज़ाहिद लगारी जे तॾे ते वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते जसकम चेयरमैन असलम खैरपुरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। हुकूमत जा ज़ुल्म कंहिं बि सूरत में सिंधियुनि खे झुकाए नथा सघनि। पंहिंजी धरती जी मालिकी लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। हुन जो वधीक चवणु हुओ त साबित कयो साईं जीअं चयो कोल 12 ॾींहंनि ताईं सिंध जे माण्हू पुरअमन नमूने रही उन्हनि जी रस्त बंदि कई त मजबूर थी बैक थिया त केनाल नथा ठहनि। नोटिफिकेशन थोरो पाइदार न हो जेको असां चाहियो थे, पर बैक थिया इहा ॻाल्हि हुई। ॿ शयूं असांखे फ़ाइदे में हुयूं। हिकिड़ी आहे सिंध पंहिंजी रवायत पुरअमन सियासी जदोजहद खे कामयाबु तरीन जदोजहद करे ॾेखारी। उन में उन्हनि कंहिं बि क़िस्म जी का बि शइ न कई जेका रियासत खे जवाब बणिजे का शइ करे सघे। ऐं 12 ॾींहं सुकून सां उहा जदोजहद हली ऐं उहा रियासत खे बर्दाश्त न थी। वरी ही 4 ॾींहं जेको भोर में थियो इहो पुरअमन हिकिड़ो एहतजाज हो, जेके रियासत दानिस्तन पुरअमन माण्हुनि ते तशदुद करे हिकु नौजवान खे शहीद, कुझु नौजवान खे ज़ख़्मी कयो, जंहिंमें हिकु नौजवान इरफान लगारी अञा ताईं सीरियस पोज़ीशन में ICU वेंटिलेटर ते लॻो पियो आहे। असां सम्झूं था त इहा वॾे में वॾी नाजाइज़ी आहे। ज़ाहिद लगारी जेको शहीद थी वियो, जंहिंजी अॼु 8 बजे तदफ़ीन थी, कल्ह हुनजो लाश रखी जेको हितां जे माण्हुनि किरदारु अदा कयो उहो बि कंहिं बि क़िस्म खां जेको विसारण जोॻो न आहे। असां सम्झूं था एहतजाज जदोजहद उन ॾींहुं उहो महसूसु पियो थियो त साल अॻु में जेको सकरनि में माड़ी जलबाणी में वाक़ियो थियो, उहे लाश रखी सकरनि जे रोड ते बाईपास ते जेका माण्हू जदोजहद कई उहा बि उन्हनि खे हाज़म कोन थी। इन करे हिननि हिते बख़्तर बंदि गाॾियूं आणे सुतल माण्हुनि खे, आराम कयल माण्हुनि खे गाॾियुनि तां मथां चाढ़े दहशत जी बाज़ार गरम कई। ऐं इहा हक़ीक़त आहे त हिकु घरू वज़ीर जेको चीफ मिनिस्टर खे प्रोटोकॉल मुहैया कंदो आहे, उनजो पंहिंजो प्रोटोकॉल केॾो हाई लेवल जो हूंदो उहो अंदाज़ो केरु बि लॻाए सघे थो। पर ताज़ो ई जेको कल्ह वाक़ियो चोरी थियो आहे, उन महिल लंजार हाउस ते हमिलो थियो त जेको होम मिनिस्टर आहे सिंध जो, उन वक़्तु न उते पुलिस आहे न संदसि गार्ड आहिनि। सभु कुझु थिए पियो, लाइव हले पियो, कंहिं बि शइ जो उतां को सामान न कयो आहे। माण्हुनि केरु हुआ, माण्हुनि खे त ॿुट ॿधल हुया, पर उते कंहिं बि क़िस्म जी का बि अफ़रा तफ़री न हुई। उहो एहतजाज कंदड़ हुआ या हुननि जा माण्हू ॿुट ॿधी कार्रवाई कनि पिया त जीअं हिननि जे लाइ ऑपरेशन करण जो जवाबु पैदा। सिंध सभा जो सदर सिंधी इनाम शहीद ज़ाहिद लगारी जे तॾे ते पिणु पहुतो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंधी इनाम चयो त सिंध सभा सम्झे थी त रियासी इदारा क़ौमी कारकुननि खे शहीद करे सिंध जा वसीला फॿाए वेंदा, उहो नामुमकिन आहे। असीं पंहिंजे वतन ऐं माण्हुनि जी मालिकी कंदासीं। शहीद ज़ाहिद लगारी खे गोलियूं वसाए क़तल करणु रियासती दहशत गर्दी आहे। असीं पंहिंजे वतनवासियुनि ऐं वसीलनि जी मालिकी तां कंहिं बि सूरत में दस्तबरदार न थींदासीं। सिंध सभा हिन वक़्तु शहीद ज़ाहिद लगारी जे तॾे ते आहे। असल में ही सिर्फ़ु ज़ाहिद लगारी जो तॾो न आहे, ही 77 सालनि खां सिंध जो विछायल उहो तॾो आहे जंहिं ते असीं समूरा सिंधी रोई रड़ी मातम करे रहिया आहियूं। कॾहिं असां वन यूनिट जे ख़िलाफ़ त कॾहिं MRDA में पाकिस्तान आर्मीअ जे गोलियुनि जी आॾो,
कॾहिं दहशतगर्दनि जे गोलियुनि जे आॾो त कॾहिं धाड़ेलनि जे हलाउनि ऐं हमलनि जे आॾो, कॾहिं पंहिंजे वसीलनि जे लाइ, कॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़, कॾहिं धारी आबादकारी ख़िलाफ़, कॾहिं बिहारियुनि जे ख़िलाफ़, कोयले जे ख़िलाफ़, कोयले जी लुटजण जे ख़िलाफ़, उन जी फुरलुट जे ख़िलाफ़, गैस जी फुरलुट जे ख़िलाफ़, पाणीअ जी चोरी ज़ोरी ऐं धाड़े जे ख़िलाफ़, ऐं हाणे असीं दरियाह ते लॻल धाड़े जे ख़िलाफ़ असीं लगातार रड़ूं था पिया, विढ़ूं था पिया ऐं मरूं था पिया। ऐं सच इहो आहे त हीउ सभु कुझु असांजी नाअहली काहली ऐं काइरता जे करे आहे, न त असांजो दुश्मन एॾो वॾो ताक़तवर न आहे। असांजे घर में ॼावल हरामी ॿार, गीदी, काइर, लोभी, लालची ऐं घर जा टपड़ विकिणी पंहिंजा बिब भरींदड़, घर खे खाट हणी दुश्मन खे वठी ईंदड़। अॼु असां जीअं तॾहिं ते वेठा आहियूं, उन में बि असांखे पंजाब या पंजाबी फ़ौज या पंजाब पिन अची सिधियूं गोलियूं न आहिनि। उते असांजे ई घरनि मां ॼावल, जिन खे असां आङूठनि सां वोट ॾेई असेंबलियुनि में मोकिलियोसीं त असांजे हक़नि ऐं असांजे दंगनि जी हिफ़ाज़त जे लाइ कानून पास कयो, असांजे लाइ सवलायूं, सहज ऐं तरक़ियूं, उन्हनि सिधियूं गोलियूं हलाए एहतजाजनि खे, इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। तोड़े जो इहो अकुल मञी कोन थो त तव्हां कंहिं क़ौम खे गोलियुनि सां, तशद्दुद सां, खंभिजण सां, कूड़नि केसनि सां मात ॾेई सघो, ऐं उहो बि सिंधी क़ौम खे। सिंधी क़ौम जंहिं 12,000 मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजनि ज़माननि जे साम्राज्यनि जे हमलनि खे मुंहुं ॾिनो आहे, ऐं अॼु बि पंहिंजे अबरे सबरे हाल ते पंहिंजी ॿोलीअ, पंहिंजे स्वभाव, पंहिंजे कल्चर, पंहिंजे तारीख़ ऐं तमदुन ऐं पंहिंजे जज़्बे सां मौजूदु आहे। तव्हांजो असांजे अंदर में डिघी ग़ुलामी, डिघे जबर, फुरलट वालार जे करे कि बीमारियूं, कि बुछड़ायूं बि असां में अची वियूं आहिनि, पर उनजे बावजूद बि असां पंहिंजे वतन, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे दरियाह जे लाइ ईअं उथी खड़ा थियूं था जीअं हिकु माउ पंहिंजे बचनि जे रोअण ते या उन्हनि जे किंझण कुरकण ते या खंगण ते उथी पवंदी आहे। हूंद ही ॾींहं असांखे ॿिनि न ॾिसणा पवनि, पर असां वटि असांजी बदनसीबी जी शुरूआति पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां, उन खां पोइ ॿियूं बि उन ई क़तार जूं शख़्सियतूं जेके अॼु ताईं असांखे मुख़्तलिफ़ नज़रियनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जे ॻोठनि में विराए गुम करण जी कोशिशि में आहे। ऐं केर बि इहो चवण लाइ तयारु कोन्हे त सिंध जे मसइलनि, मूंझारनि ऐं मुसीबतुनि जा हलाज़ा थिया सवाइ ॻाढ़े झंडे जे, सवाइ फ़िक्र सैयद जे। असीं दरियाह जे लाइ जेका बि जस्तजू जिदोजहद कयूं था, या इन खां पहिरियां जेको कुझु असां खां खसजंदो रहियो आहे, उन जे लाइ इहो सवाल असां छो नथा उथारियूं त हीउ सभु कुझु असां सां इन कारण थिए थो त असां क़ौमी ग़ुलामी में आहियूं, ऐं पंजाब पंहिंजे बंदूकुनि जे ज़ोर ते ऐं पीपल्स पार्टीअ जे थ्रू असांजे मथां परदे जे पोयां वेही असांखे लुटे फुरे थो, ऐं असांजे वसीलनि ऐं असांजे ईंदड़ नसुलनि जे ख़्वाबनि जो चोर आहे। असां जेसीं ताईं पंहिंजे सच तां परदो न खणंदासीं, पंहिंजो सच जेको आहे उहो आॾो न आणींदासीं, तेसीं ताईं ईअं ज़ाहिद लिगारी जी शहीद ज़ाहिद लिगारी जी सिधियूं गोलियूं खाईंदा रहंदासीं। असीं सभु ईअं न आहे त को आउं या अमीं महफ़ूज़ आहियो, हिते केर बि महफ़ूज़ कोन्हे, छो जो दुश्मन जो इहो ई नारो आहे त असांखे बंगाल न खपे, बंगाल जी धरती खपे, असांखे
सिंध न सिंध जा वसीला खपनि, सिंध जी धरती खपे। इन सॼे कुझ जे बावजूद जे असां ॿिले खे ॾिसी कबूतर जा अखियूं ॿूटींदासीं त ॿिलो हलियो न वेंदो। उहो 77 सालनि खां लगातार असांखे ज़ाहिद लिगारीअ जी सिधियूं गोलियूं हणंदो, कुचलींदो, मारींदो अचे थो, ऐं असां रुॻो मातम कंदा अचूं था ऐं इंतज़ारु कयूं था त वरी कॾहिं तॾो छाहे। असांखे हाणे इन कैफ़ियत मां, असांखे हाणे इन जॻह तां अॻिते वधिणो पवंदो, छो त जॾहिं असीं दुश्मन खे एतिरी विथी ॾींदासीं जो हू रोडनि ते, हू वॾनि एहतिजाजनि में असांखे मारे, सुभाणे हू असांजे घरनि में घिरी असांखे मारे। उन खां पहिरियां असां पंहिंजे वतन, असां पंहिंजी सुञाणप, पंहिंजे वसीलनि, पंहिंजी ॿोली, पंहिंजे दरिया ईंदड़ नसुलनि ख्वाबनि जे लाइ उथियूं। क़ुर्बानी जेका ज़ाहिद लिगारी ॾिनी आहे, क़ुर्बानी जेका लगातार अणगणिया शहीद ॾेई आया आहिनि, उहे ज़ाया न आहिनि थिया। ऐं आज़ादी जेका सिहतमंदी आहे, ऐं आज़ादी जेका ई ज़िंदगी आहे, छो त ग़ुलामीअ में घारियल पल ज़िंदगी में दाख़िल न आहे, ज़िंदगी में नथो ॻणे सघिजे। जेके वेरा छो त ज़िंदगी शुरू उतां थिए थी जितां अमीं डप खे मात ॾियो था, ऐं असीं हिते हिसियल हुजूं, फलाणो सरदार, फलाणो वॾेरो, फलाणो MPA, फलाणो MNA छा चवंदो, कीअं चवंदो, मतां हेठि। इहा हिकु इंसान जी ज़िंदगी न, इहा हिकिड़ो दाइरो आहे, हिकिड़ो खूह आहे, ऊंधाओ खूह, जंहिंमें असीं जेसीं ताईं असां उन मां निकिरूं नथा तेसीं ताईं ईअं मरंदा रहंदासीं। सिंध आबादगार इतिहाद जे सदर नवाब ज़ुबैर अहमद टालपुर पारां सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ मोरे में पुरमन एहतिजाज ते पुलिस जे तशदुद जी मज़मत कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में नवाब ज़ुबैर अहमद टालपुर चयो आहे त सिंध जा माण्हू पंहिंजे वसीलनि जी मालिकी लाइ पुरमन एहतिजाज करे रहिया हुआ त पुलिस बिना जवाज़ उन्हनि ते हमिलो करे हथे ख़ाली माण्हुनि ते गोलियूं हलायूं, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो शहीद थी वियो, जंहिंजी मज़मत कजे थी। तशदुद वसीले पुरमन तहरीकनि खे ख़तमु नथो करे सघिजे। पंहिंजे जारी कयल बयान में हुन वधीक चयो त पुरतशदुद एहतिजाजनि जा बि क़ाइल न आहियूं, उन जी बि मज़मत करियूं था। रियासती तोड़े गैर रियासती तशदुद खे क़बूल नथो करे सघिजे। सिंध आबादगार इतिहाद नौशर फ़िरोज़ ज़िले में कलम 144 हणण जी बि मज़मत कंदे उनखे अवामी हक़ खसण करार ॾिनो आहे। SUP जे सदर सैद ज़ैन शाह चयो आहे त मोरे में थियल एहतिजाज खां पोइ PP जी बददियानत हुकूमत तरफ़ां मोरे में सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि समद भट्टी, अकरम भट्टी ऐं मंसूर रिंद ते कूड़ी FIR दाख़िल कराई वई आहे। असां अहिड़े अमल जी सख़्त मज़मत करियूं था। सिंध यूनाइटेड पार्टी पुरमन ऐं गॾियल जदोजहद में यकीन रखे थी। असांजे कारकुननि खे अहिड़े क़िस्म जे कारवायुनि सां हिरासां नथो करे सघिजे। PP जो बददियानत ऐं करप्ट हुकूमती टोलो पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे क़ौमी कारकुननि जे सब्र खे वधीक न आज़मायो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाण मुहब आज़ाद चयो आहे त ज़िया लंजार यादि रख, असां GMC जा पैरोकार पुरमन आहियूं, पर जे तो काह कई त तव्हांजा बि घर न बचंदा। तव्हां ॾाढ ऐं जबर सां धरती ऐं वसीलनि तां हथ नथा खणाए सघो। पुरमन सिंध खे बाहि ॾांहुं न धिकियो, अव्हां लाइ इहो ई बहितर रहंदो। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग चोए चयो आहे त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी लखें एकड़ ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ ऐं सिंधु दरिया मथां गैर क़ानूनी कैनाल अॾण ख़िलाफ़ सिंध जी क़ौमी तहरीक पारां हलंदड़ पुरमन तहरीक खे रियासती इदारा ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत घरू वज़ीर ज़िया लंजार वसीले पुरतशदुद बणाए जवाज़ पैदा करे सिंध जी क़ौमी तहरीक खे कुचलण लाइ रियासती ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। सारंग जोए जो वधीक चवणु हो त हिन वक़्तु सिंध जी जेका मौजूदा सियासी सूरतहाल आहे उन खां पूरा दोस्त वाक़ुफ़ आहियो। ख़ासि तौर ते सिंधियन नेशनल कांग्रेस पारां हैदराबाद में सिंध मार्च करण खां पोइ रियासती इदारनि जहिड़ी रीति क्रैक डाउन
क़ौमी तहरीक जे मथां शुरू कयो आहे ऐं ख़ासि तौर ते मोरे वारे पुरअमन धरणे खां पोइ रियासती ॻुझनि इदारनि ज़ियालंजार जेको घरू वज़ीर आहे उन जे ज़ाती गुंडनि ऐं पुलिस पारां पुरअमन हथे ख़ाली क़ौमी कारकुननि जे मथां सिधियूं गोलियूं हलायूं वियूं, जंहिंमें ज़ाहिद लगारी शहीद थी वियो, इरफान लिगारी समेत 15 खां मथे क़ौमी कारकुन शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। असां सम्झूं था त हीअ रियासत ऐं उन जा ॻुझा इदारा पीपल पार्टी जी दलाल हुकूमत ऐं उन जे घरू वज़ीर ज़िया लंजार जे ज़रिए सिंध जे अंदरि कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया जे मथां धाड़े ख़िलाफ़ हलंदड़ क़ौमी तहरीक जी पुरअमन सियासी तहरीक खे कुचलण जे लाइ पुरतशद्दुद वाक़िया कराए हथरादू जवाब पैदा करे सिंध जी पुरअमन सियासी तहरीक खे कुचलण जी कोशिश कई पई वञे। ताज़ो असांखे ख़बर पई आहे त ज़ियालंजार जे चवण ते हैदराबाद, जामशोरे, कोटड़ी, मटियारी, सखर, दादू, नवाबशाह, नौशेरे फोरेज़ जी पुलिस ऐं रेंजर्स जे वॾनि अटालनि बख्तरबंद गाॾियुनि जे ज़रिए बिजाराणी लिगारी जेको शहीद ज़ाहिद लिगारी जो ॻोठु आहे उन ते चढ़ाई कई पई वञे ऐं उन्हनि जा घर मसमार करे आम ॻोठाणनि ऐं क़ौमी कारकुननि ते चढ़ाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। ज़ुल्म, बर्बरियात ऐं ॾाढ जी इंतिहा इहा आहे, हिकु तरफ़ शहीद क़ौमी कारकुननि जी FIR उन्हनि गुंडनि जे मथां उन्हनि रियासती एहलकारनि जे मथां त दाख़िल नथी कई वञे, पर उन्हनि पुरअमन सियासी कारकुननि जे मथां 5 FIR दाख़िल कयूं थियूं वञनि ऐं 80 खां वधीक क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पर उन जे बावजूद ही रियासती क्रैकडाउन रुकजण जो नालो नथो वठे। रियासती क्रैकडाउन सिंध जी क़ौमी तहरीक खे कुचलण जी साज़िश आहे। ही कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेका सिंध जी लखे एकड़ ज़मीन कब्ज़ो फौज जे ज़रिए कयो पियो वञे ऐं जेको सिंधु दरिया असांजे जापे जो ज़रियो आहे उन जे मथां ई जेके गैर क़ानूनी कैनाल ठाहिया पिया वञनि उन जे ख़िलाफ़ ही सिंध जे अंदरि पुरअमन सियासी जेका तहरीक आहे उनखे कुचलण जी कोशिश आहे ऐं उनखे सबूताज करण जे लाइ सिंध जे अंदरि हथोटी पुरतशद्दुद वाक़िया कराए ऐं जवाब पैदा करे क़ौमी तहरीक खे कुचलियो थो वञे। असां रहबर आज़म साईं GM साहिब जा उन जे फ़िक्र जा पुरअमन सियासी कारकुन आहियूं। उन जे पुरअमन सियासी जदोजहद में यकीन रखंदड़ शाह इनायत, मखदूम बिलावल ऐं सिंध जे उन्हनि क़ौमी हीरोज़ जे तसलसल ऐं उन फ़लसफ़े लतीफ़ साईं जे उन आलमी फ़िक्र जे फ़लसफ़े सां लाॻापियल उहे माण्हू आहियूं ऐं असां सम्झूं था त पंहिंजे वतन सिंध ऐं उन्हनि जी वसीलनि जी मालिकी जे लाइ असांजी पुरअमन जदोजहद जारी रहंदी ऐं ज़ियालंजार समेत सिंध हुकूमत खे इस्टेब्लिशमेंट खे ख़बरदार था कयूं त ही जेको क़ौमी तहरीक जे मथां ऑपरेशन कयो पियो वञे उहो हिकदमि बंदि कयो वञे, न त उन जे ख़िलाफ़ सॼी सिंध जे अंदरि असां पुरअमन सियासी जदोजहद ऐं तहरीक जो आगाज़ कंदासीं ऐं तव्हांजे ख़िलाफ़ सख़्तु रदअमल ॾिनो वेंदो। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त 27 फेबरवरी ते सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ नवाबशाह डिवीज़न में हड़ताल कई वई हुई। उन ॾोह में जस्म नवाबशाह अॻवान इम्तियाज़ भट्टी खे 6 मार्च ते जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जंहिंखे 77 ॾींहं बाद 3 जुड़तू केसनि में A सेक्शन थाणे नवाबशाह ते ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ जीअं सिंध मुहाज़ जामशोरे जे सदर इरफान सुमरो ऐं अयाज़ ॾाहाणी तालके सदर नवाब मगसी ते दहशतगर्दी जी कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंजी असीं मज़म्मत करियूं था। सखरवासी नौजवान महबूल्लाह मीराणी शिकारपुर रोड भरिसां मुबैना तौर ते अगवा कयो वियो आहे, जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त कार सवार नामालूम माण्हुनि महबूब खे अगवा कयो आहे। STP तरफ़ां कारपोरेट फार्मिंग, तकरारी कैनालनि, ज़मीन ते वालार ऐं ॿियनि सिंध दुश्मन फ़ैसिलनि ख़िलाफ़ हैदराबाद में एहतिजाजी जलसो मुनक़िद कयो वियो।
कासिमाबाद, नसीमनगर, हैदराबाद में एहतजाजी जलसे में समय कारकुननि सां गॾु औरतुनि ऐं ॿारनि जे वॾे अंग शिरकत कई। जलसे में STP अॻवाननि हैदर शाहाणी, होत ख़ान गाॾही, कादर चन्ना, एडवोकेट KB लगारी, जानमहद जुणेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग वसीले सिंध जूं ज़मीनूं गॾकाइण जी साज़िश कई वई आहे। कैनालनि खे बि मुकमल तौरु रद्द करण बदिरां आरज़ी मुलतवी कयो वियो आहे। सिंध जा माण्हू कंहिं बि रीति सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करण न ॾींदा। तरक़ी पसंद पार्टी सभ खां पहिरीं सिंध जे ॻोठ ॻोठ में वञी कैनालनि ख़िलाफ़ु माण्हुनि खे बेदार कयो। सिंध जा माण्हू हाणे सुजाॻ थी चुका आहिनि। सिंध जे हक़नि जी सौदेबाज़ी ते ख़ामोश न वेहिबो। जेसिताईं सिंध में रहंदड़ हिकु बि सिंधी जहिड़ो आहे तेसिताईं दरिया जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारीअ जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र मुनवर जसकाणी मथां हमिलो करे खेसि ज़ख़्मी कयो वियो आहे। मुनवर जसकाणी खे संस पंचर जे दुकान ते पठाणनि हमिलो करे ज़ख़्मी कयो। इतला ते मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार ऐं कराची डिवीज़न जे चीफ ऑर्गेनाइज़र असद आज़ाद ऐं डिप्टी चीफ गनी आजिज़ समय कारकुननि समेत माड़ीपुर थाणे ते पहुची हमिलो कंदड़ हिकु जवाबदार शाहिद पठाण खे गिरफ़्तार करायो, जॾहिं त मुख्य जवाबदार नूरुल्लाह मसूद फ़रार थी वियो। 22 मई जे शहीदनि जी 13हीं वरसी जे मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त शहीद ग़ज़ाला बतूल सिद्दीकी, सतार उन्नड़, शबीर बुलेदी, सरवर बलोच ऐं एजाज़ बलोच समेत 22 मई जे शहीदनि आलमी साम्राजी दहशतगर्दनि सां विढ़ंदे पंहिंजे सिंध वतन लाइ जान ॾिनी। 22 मई जा शहीद सिंध जूं सुरमियूं ऐं सुरमा आहिनि। मोहबत सिंध रैली दहशतगर्दनि जे ताबूत में आख़िरी कोको साबित थी। सिंध टोड़ण जी साज़िश ख़िलाफ़ु हज़ारे माण्हुनि, औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी लियारी में चील चौक ते गॾु थी प्रेस क्लब तरफ़ पुरमन मोहबत सिंध मार्च कयो त आलमी ताक़तनि जे एजेंट दहशतगर्द टोले उन्हनि मासूम माण्हुनि ते ख़तरनाक हथियारनि सां हमिलो करे शहीद ग़ज़ाला बतूल सिद्दीकी, सतार उन्नड़, शबीर बुलैदी, सरवर बलोच ऐं एजाज़ बलोच समेत क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे हथें ख़ाली कारकुननि खे शहीद कयो, जिन दहशतगर्दनि सिंध में नफ़रत जी सियासत कई। उर्दू ॻाल्हाईंदड़, सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे पाण में विढ़ायो, बेगुनाह माण्हुनि जो खून वहायो। उन्हनि दहशतगर्दनि जो सरबराह तारीख़ जे कबाड़ खाने में दफ़न आहे। उनखां पोइ सिंध में उहे आहिनि वापारी ख़ौफ़ में न आहिनि, शहरी दॿाउ ऐं हिरास में न आहिनि। दुनिया दहशतगर्दनि जे सरबराह ते मलामतूं करे थी। सिंध हारी कमेटी जे सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुर ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिंध जे सेक्रेटरी कामरेड इक़बाल पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त पुलिस जे तरफ़ां पुरमन शहरनि जे जलूस में मुदाख़लत करणु, मुज़ाहिरीन ते फायरिंग ऐं तशदुद करण जे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हिकु तनज़ीम जे मुख़्तसर जलूस खे मुश्तइल करण जे लाइ तशदुद ऐं फायरिंग करे हालतनि खे ख़राब कयो वियो त जीअं सिंध जे वसीलनि ते थींदड़ कब्ज़े जे ख़िलाफ़ु जारी जदोजहद खे नाकाम ऐं बदनाम करे सॼे मुल्क जी अवाम खे गुमराह करण सां गॾोगॾु पुरमन जदोजहद कंदड़ मुख़्तलिफ़ जमायतनि जी क़यादत, कारकुननि ऐं मुतहरिक सञाहवंद शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि ख़िलाफ़ु कार्रवाई करण जो जवाज़ बि पैदा करे सघिजे। अॻवाननि सिंध जे सभिनी जदोजहद कंदड़ धुरियुनि खे अपील कई त उहे हुकुमरान जे साज़िशनि खां ख़बरदार रहनि ऐं संजीदगी, ज़िमेदारी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां तेसिताईं पुरमन जदोजहद जारी रखनि जेसिताईं सिंध जी 7 करोड़ आवाम जा बुनियादी मुतालबा तस्लीम नथा कया वञनि। सिंध हारी कमेटी कम्युनिस्ट पार्टीअ जे अॻवाननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे गिरफ़्तार कारकुननि खे आज़ादु कयो वञे, पुरमन मुज़ाहिरीन ते फायरिंग ऐं तशदुद कंदड़ अहलकारनि जे ख़िलाफ़ु सख़्त कार्रवाई कई वञे। वगण में मोरे वाक़िए ऐं कैनाल कढण ख़िलाफ़ु एहतजाजी मुज़ाहिरो धरणो, सुजाॻ नौजवान इतिहाद पारां शहरियुनि सां गॾिजी मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते ग़ुलाम हुसैन मुग़ैरी ऐं ॿिनि अॻवान जो चवणु हो त असां कॾहिं बि सिंधु दरिया मां कैनाल कढण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदासीं। हुकूमत खे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करणु घुरिजे। पुरमन शहरियुनि मथां फायरिंग या तशदुद जे लाइ
माहौल ठाहियो पियो वञे जंहिंजी मज़मत करियूं था। लाड़काणे में पिणु मोरे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकीलनि पारां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे में शहरियुनि जे वॾे अंग शिरकत कई। बाकराणी वासी पीरसन उर्ताणे आवाज़ ते हिरखजी अगवा थी वियो आहे, जॾहिं त वारसनि खां 17 लख ऐं 2 स्मार्ट मोबाइल फ़ोन भुंग तौरु तलब कया विया आहिनि। ॻोठ गढ़ी अलहवरायो तुनियो वासी 50 वरहनि जो पुरियत लाहौती रुस्तम अली तुनियो उर्ताणे आवाज़ ते हिरखजी कंदकोट वारे इलाइक़े मां अगवा थी वियो आहे। सिंध में तारीख़ी ॻोठनि खे मसमार करे कचनि आबादियुनि खे डाहे इंसानी हक़नि जी लताड़ करण जो सिलसिलो जारी आहे। HRCP पारां अहिड़ियुनि कार्रवाइयुनि जी मज़मत कई वई आहे। HRCP पारां सिंध में ज़मीननि जी ग़ैरक़ानूनी विरासत, कब्ज़ागिरी ऐं मक़ामी माण्हुनि जे बेघर थियण जहिड़नि मसइलनि बाबति हैदराबाद प्रेस क्लब में गॾिजाणी कोठाई वई। उन मौक़े ते HRCP हैदराबाद जी कोआर्डिनेटर गफ़राना आराई चयो त पाकिस्तान अंदरि बेघर माण्हुनि में वाधारो थींदो पियो वञे। सिंध में तारीख़ी ॻोठनि खे मसमार करे कचनि आबादियुनि खे डाहे इंसानी हक़नि जी लताड़ कई पई वञे। बहरिया टाउन जे लाइ क़दीमी ॻोठ मसमार कया विया। लतीफ़ जा तकिया बि डाहे पट कया विया। थरकोल जे रिथा वसीले थरियनि खां ज़मीन खसी वई। प्रोफेसर इमदाद चांडियो, इमदाद उन्नड़, हसीन मुसरत बिन चयो त मोहम्मद ख़ान जुड़ेजे जे दौर में ॻोठ आबादी स्कीम मुतारिफ़ कराई वई, जेका अॼु ताईं हली रही आहे। सिंध जा माण्हू सदियुनि खां झुगियुनि में वेठल आहिनि, जिते संदनि नसल बर्बाद पिया थियनि। अवाम खे पाकिस्तान जे आइन में मिलियल हक़ बि नथा मिलनि। जेकमाबाद मज़दूर शहरी इतिहाद पारां मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब अॻियां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी ग़ुलाम नबी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त बदअमनी, बिजली ऐं गैस लोड शेडिंग समेत शहर केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहे। दाहूं करण बावजूदि को बि ॿुधण वारो न आहे। आला इख़्तियारियूं नोटिस वठी सहूलियतूं फ़राहम कनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन